पार्लिमानी सेक्रेटरीज़ जी पघारुनि ऐं मरातुनि में वाद वारो तरमीमी बिल मंज़ूर कयो वियो आहे। पार्लिमानी सेक्रेटरी जी पघार 25,000 मां वधाए 1,60,000 रुपया कई वई आहे। सिंध असेंबली में पार्लिमानी सेक्रेटरीज़ जी पघारुनि ऐं मरातुनि में वाद वारो तरमीमी बिल मंज़ूर कयो वियो आहे। पार्लिमानी सेक्रेटरी जी पघार 25,000 मां वधाए 1,60,000 रुपया कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था दोदो चांडियो खां। जी दोदो चांडियो। जी सिंधी संगति जो कि हिन अॼोके इजलास में हिकिड़ो बिल पास कयो। बिल आहे जेके पार्लियामानी सेक्रेटरी आहिनि उन्हनि जूं मराहतूं पघार अलाउंसिस ऐं प्रिविलेजिस जेके बि उन्हनि खे मिलनि था उनजे हवाले सां आहे। ऐं हिन बिल ज़रिए छाकाणि त सिंध असेंबली जे अंदरि जेके पार्लियामानी सेक्रेटरी हुया उन्हनि खे जेको पघार मिलंदो हुयो उहो 25,000 हुयो, पर हाणे हिन बिल खां पोइ उन्हनि खे 1,60,000 मिलंदो। न रुॻो सिर्फ़ु पघार मिली सघंदो पर गॾोगॾु उन्हनि खे जेके ॿियूं सहूलियतूं आहिनि यानी सफ़री सहूलियतूं आहिनि जेके जंहिं इलाइक़े में हू चूंडे उन इलाइक़े खां वठी सेक्रेटरी ताईं, ऐं गॾोगॾु हुननि खे ट्रेन जो अलाउंसिस जेको उहो बि मिलंदो, हाउस रेंट जेको आहे उहो बि उन्हनि खे मिलंदो। इन सिलसिले में जेको पार्लियामानी वज़ीर आहे उनजो चवणो आहे त जॾहिं पार्लियामानी सेक्रेटरी को बि एमपीअ जॾहिं थिए थो त उहो उनखे जेके फैसिलिटीज़ हुजनि थियूं एमपीएस जूं उहे हुन खां फुरिजी वञनि थियूं। त सिर्फ़ु पोइ हुनखे पघार सिर्फ़ु 25,000 मिले थो। तंहिं करे असां हिन पुराणो हीउ एक्ट आहे ऐं हीउ बिल पुराणो एक्ट हुयो उन में तरमीम कई वई आहे। उन तरमीम खां पोइ हाणे 6 ते पघार जेको आहे उहो वधी वियो आहे पार्लियामानी सेक्रेटरियुनि जो। 5 पार्लियामानी सेक्रेटरी आहिनि जिन खे जेके इहे फैसिलिटीज़ हासिल करे सघंदा। जी महिरबानी मां जी दोदो चांडियो तफ़सील ॾियण लाइ।